अस्सलाम वालेकुम नाज़रीन। मां आज़म मेंगल ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो NZ मीन नूर ज़ोन। नूर ज़ोन सिंध जो हिकु तमामु बहितरीनु राइटर जंहिं इलाही सारा ड्रामा लिखिया ऐं उन्हनि ड्रामनि खे तव्हांजी तरफ़ां भरपूर मोट मिली। इन्हनि ड्रामनि में मशहूर ज़माना सीरियल वकोड़ियल वजूद, पत्थर दुनिया, पंहिंजा परावा, पत्थर जा माण्हू ऐं दर्दनि जो दरिया शामिल आहे ऐं ॿिया इलाही सारा ड्रामा जेके मुख़्तलिफ़ चैनल्स ते हलिया, उन्हनि खे तव्हां ॾिठो ऐं उन्हनि खे बेहद पसंदि कयो। तव्हांजी महिरबानी लखुर्ब। जीअं त नाज़रीन अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे। हर हिकु माण्हू चाहे उहो ॻोठ में हुजे, शहर में हुजे या मुल्क खां ॿाहिरि हुजे, हर हिकु माण्हू स्मार्टफोन यूज़ करे थो पियो। इन सिलसिले खे मद्देनज़र रखंदे असांजे राइटर नूर ज़ोन यूट्यूब चैनल मुतारिफ़ करायो आहे जंहिंजो नालो आहे NZ। नाज़रीन NZ चैनल इंट्रोड्यूस कराइण जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इहो आहे त असां पंहिंजे व्यूअर्स ताईं बहितरीनु एंटरटेनमेंट पेश करे सघूं, जंहिंजी बदकिस्मती सां मीडिया क्राइसिस जी वजह खां चैनल ते तमामु घणी खोट आहे। कुझु ड्रामा आहिनि दोस्तनि जा सुठा हलनि पिया, मां उन्हनि जी महिनत ज़ाया कोन कंदुसि, सुठी महिनत कनि पिया, माशाल्लाह उनखे माण्हू लाइक कनि पिया। तंहिं हूंदे बि माण्हू असांखे ॾींहं में समय फ़ोनूं कनि था पिया, व्हाट्सअप ते, ट्विटर ते, फेसबुक ते ऐं कॉलूं करे पुछनि था त तव्हांजो ड्रामो कॾहिं ईंदो। तव्हां सां मुराद मुंहिंजी इहा न आहे त मुंहिंजो ड्रामो, पर उहा टीम जेका पूरी ड्रामनि जी क्रीम आहे उहा हिन वक़्तु जेकी आहे त टिड़ियल पखिड़ियल आहे। को किथे आहे, को किथे आहे, को किथे आहे, गॾु कोन्हनि पई। तंहिं वजह खां माण्हुनि खे इहा कमी महसूसु थिए थी पई त जेको आहे त तव्हांजो ड्रामो कॾहिं ईंदो। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांजो इहो ई मक़सदु आहे त असां नाज़रीन ताईं बहितरीनु एंटरटेनमेंट पेश करे सघूं। तंहिं करे तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु आहे त महिरबानी करे असांजे इन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं शेयर कयो ऐं हा, बेल आइकन ज़रूरु दॿाइजो, छो त जीअं बि नई ताज़ा तरीन वीडियो अपडेट जीअं थींदी त उहा तव्हां वटि पहिरियों सभिनी खां पहिरियां पहुचंदी। इन करे हिकु दफ़ा ॿीहर चवंदुसि त असांजे इन चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, शेयर कयो। वॾी महिरबानी लखो।